दरअसल दुआ वठण ईंदो आहियां उन जगह ते पोइ जेके ॿ ॿोल हूंदा आहिनि उहे मां पढ़ंदो आहियां। हो दिल मुंहिंजी मदीने में, मुंहिंजी जान मदीने में, रब मूंखे कंदो पंहिंजो मेहमान मदीने में। अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जेका सिंध जे जंग जर में ॿुधो वञे थो, जंहिंखे किंग ऑफ सिंध जे लक़ब सां पिणु नवाज़ियो वियो आहे। ताज़ो ई उन जो गीत मशहूरु थियो जेको आहे त हम सिंध में रहने वाले सिंधी महिमान नवाज़ है सारे। त उन तमामु घणी उनखे पज़ीराई मिली ऐं उन जे करे पाकिस्तान खां ॿाहिरिनि मुल्कनि में बि उनखे पज़ीराई मिली। असां सां गॾु मौजूदु आहे मुमताज़ मौला। गुज़िरियल साल 2-3 सालनि खां वठी दरगाह आलिया मशहूरी शरीफ़ ते उहो ईंदा आहिनि ऐं नात शरीफ़ पढ़ंदा आहिनि। त अचो त मुमताज़ सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। तव्हां दरगाह मशहूरी शरीफ़ ते ईंदा आहियो, हर साल ड्यूटी ॾींदा आहियो, तव्हां हिन भेरे कहिड़ी तयारी करे आहियो? अल्हम्दुलिल्लाह, छो त बेसिकल त मां आर्टिस्ट आहियां ऐं मूंखे जेको आहे सो नात ख़्वान न आहियां, वरी मुर्शिद करीमनि जो महिरबानी हुई, उनजी दुआ आहे। जेको हाल आहे मौला जी सना कंदो आहियां ऐं सोणे नबी सना जे लाइ कुझु लाइनियूं लिखंदो आहियां, खणी ईंदो आहियां हर साल। हिन साल इंशाअल्लाह मुख़्तसर तरीक़े सां पेश कंदुसि। पोइ जेको हाल आहे मुंहिंजो ऐं मुंहिंजी बेसिकल हाज़िरी हूंदी आहे हर साल। मुंहिंजा मुर्शिद आहिनि साईं जन ऐं मूंखे दुआउनि जो दर आहे मुंहिंजो, मूंखे हमेशह हितां ई दुआऊं लॻल आहिनि ऐं दरअसल दुआ वठणु ईंदो आहियां उन जगह ते पोइ जेके ॿ ॿोल हूंदा आहिनि उहे मां पढ़ंदो आहियां जेके क़ाबिल क़बूल कया वेंदा आहिनि मदीने वारी सरकार में ऐं हितां जे अवाम में। मां शुक्रगुज़ार आहियां उन्हनि। नात थोरी गुनगुनाए ॿुधाईंदो त वॾी महिरबानी। साईं जन जी बारगाह में जेका नात। हो दिल मुंहिंजी मदीने में, मुंहिंजी जान मदीने में, रब मूंखे कंदो पंहिंजो मेहमान मदीने में। जेको आहे सो हाणे मदीने पाक जी ज़ियारत बि करे आहियो, दुबई जो टूर बि करे आहियो ऐं मदीने पाक में बि तव्हां हाणे रिसेंटली थी आहियो, उमिरो करे आहियो। कीअं उहो सफ़र रहियो? माशा अहिड़ो ख़ूबसूरत सफ़र त दुनिया में ॿियो को थींदो ई कोन। हर साल अलाह पाक मूंखे नसीब कंदो आहे, ऐं गुनहगार बंदो आहियां, उन जा किरोड़ कर्म आहिनि, घुराईंदो आहे। उन जी इजाज़त खां सवाइ त इंसानु नथो अची सघे। काफ़ी ॾिसो केतिरा वॾा माण्हू आहिनि जिन खे ज़ियारत नसीब न थींदी आहे। असां नाचीज़ ग़रीब ऐं गुनहगारनि खे नसीब थींदी आहे, शायदि हू पाण घुराईंदो आहे, उनजो पंहिंजो राज़ आहे। सिंध में रहने वाले सिंधी महिमान नवाज़ है सारे, त उनखे तमामु घणी पज़ीराई मिली असांजे मुल्क में, सिंध खां ॿाहिरि असांजे मुल्क में, ॿाहिरिनि मुल्कनि में बि उनखे ॿुधो वियो। उन हवाले सां छा चवंदव, तव्हांखे केतिरी ख़ुशी थी? ज़ाहिर आहे मां हिकिड़ी पंहिंजी सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो ऐं सिंध जी सकाफ़त खे उन हंधनि ताईं पुॼायो जिथे काफ़ी हद ताईं ख़बर बि न त सिंध कहिड़ी जॻह ते आहे, जंहिंमें पूरी दुनिया में सिंध खे मुतारिफ़ करायुमि। अल्हम्दुलिल्लाह इंडिया हुजे, पूरी इंटरनेशनल लेवल ते उन गीत खे ॿुधो वियो ऐं पसंदि कयो वियो ऐं मूंखे जेका इज़त मान मिलियो उहो मौला जो वॾो करम आहे मुंहिंजे मथां, तमामु वॾो मान मिलियो मूंखे। सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ हैं सारे, दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे। जो हाणे गीत आयो त सिंध गवर्नमेंट तेरा बहुत शुक्रिया, उन ते ॾाढी तनक़ीद थी, उन हवाले सां छा चओ? हाणे ॾिस जेकॾहिं काई बि कमर्शियल का प्लाटिंग जी मिलंदी मां कंदुसि। ऐं मूंखे कंहिं हाणे हिकिड़ो साबुण कंहिं दौर खां ॾिसंदा हुओ जंहिंमें लक्स साबुण हूंदो, रीमा जंहिंमें एड ॾींदी हुई। हाणे उहो ॿाराड़ी में हणंदा माण्हू अछा नथा थींदा, उनजो कसूर रीमा जो त न थियो न। त मूं आर्टिस्ट आहियां, मूंखां कमर्शियल केर बि कराए सघे थो। मुंहिंजा 4-5 कमर्शियल हींअर बि बेसिकल मुंहिंजा साइन थियल आहिनि, जेको टपाल छांए वारा पेंथर टायर वारनि जो आहे। त मूं हिकिड़ो कमर्शियल कयो, बेसिकल आर्टिस्ट आहियां मां। को गवर्नमेंट जी का ख़ुशामद या कुझु कोन कयो, मूंखां कमर्शियल कराई वई जेका मूं कई। त सिंध जे माण्हुनि जे लाइ को पैगाम आहिनि? अॼु जो कुझु आहियां उहो सिंधियुनि माण्हुनि जी मोहबत सां आहियां। अलाह पाक उन्हनि खे आबाद रखे, उहे हमेशह जीअं प्यार मूंसां कनि था ईअं कंदा रहनि ऐं ख़ुशि हुजनि, सलामत हुजनि। सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ हैं सारे, दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे। सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ हैं सारे,